हर हर महादेव। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सूमर जे विर्त जी कथा अर्थात सूमर देवता जी कथा। त सभई प्रेम सां चओ शंकर भगवान जी जय, भोलेनाथ जी जय। हिकिड़े ॾींहुं भगवान शंकर कैलाश पर्वत ते पार्वतीअ सां गॾिजी चौपट रांदि करे रहियो हो। हुननि 5 ततनि जो पुतलो ठाहे हुन में पंहिंजे अपार शक्तिअ सां साहु विधो ऐं उन्हीअ जो नालो इंसाफ़ कंदड़ रखियाऊं। जेतोणीकि हर का रांदि भगवान शंकर पए खटी, पर तॾहिं बि उहो इंसाफ़ जो पुतलो ईअं ई पियो चवे त माता पार्वतीअ खटियो। भगवान शंकर नेठि पंहिंजी माया फेरी, जो हुन हिकदमि सच चई ॾिनो त पिता हमेशह खटंदो पए रहियो ऐं माता हमेशह हाराईंदी पए रही। इंसाफ़ जे पुतले जे वाता इहे अखर ॿुधी पार्वतीअ खे ॾाढो गुस्सो लॻो ऐं पुट खे पारातो ॾिनई त वञी कोड़ो थी। कोड़ जे दुख में व्याकुल थी पार्वतीअ जो पुटु झर जंग भिटकंदो रहियो। आख़िर अमरावती शहर में पहुची हिक वण जे हेठां वेही रहियो। कुझु ॾींहंनि खां पोइ सावण महीने जे पहिरें सूमर ते के गोपियूं शंकर भॻवान जो विर्त रखी सॻड़ो ॿधी मोटियूं पए त हिक गोपीअ जी नज़र हिन जहिड़े इंसाफ़ जे पुतले ते पई। गोपीअ खे दिलि में दया अची वई। सो छा कयईं जो हुन कोड़े जे सॼे हथ में सॻड़ो ॿधी कुटीअ लप खणी हुन जे वात में विधाईं। सदा शिव शंकर भोलेनाथ भंडारीअ जे अद्भुत कृपा सां हिकदमि उन जो कोड़ लही वियो। तॾहिं हुन कोड़े उन्हीअ गोपीअ खां पुछो त भेण, हीअ सॻड़ो छाजो हो? गोपीअ चयसि त अदल, इहो सॻड़ो सदाशिव शंकर भोलानाथ भंडारीअ जो हो, जो सभई मनोरथ पूर्ण करण वारो रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे। हिन जी विधि हिन तरह आहे त सावण महीने जे पहिरें, ॿिए या चौथे सूमर ते शंकर भॻवान जो विर्त रखिजे। कणिक जो अटो, गुड़ ऐं गिहु टई सवा पाव या सवा सेर, मतिलबु त हिकु जेतिरो वज़न हुजे। हुननि मां हिकु जेतिरे अंदाज़ जा हिकु जेॾा 4 लॾूं ठाहिजनि। उन्हनि मां हिकु भॻवान शंकर खे भेट ॾिजे ऐं बाक़ी 3 लॾूं पंहिंजे कतब आणिजनि। कंहिं कुंवारीअ कन्या खां हेड़े रंग जूं कचे सुट जूं 4 तंदूं वटाए उनखे 4 गंढियूं ॾेई सॻड़ो ॿधिजे। वरी कार्तिक महीने जे पहिरें, ॿिए या चौथे सूमर ते शंकर महादेव जो विर्त रखिजे। साॻिए मथे नमूने 4 लॾूं ठाहे पंहिंजे कतब आणिजनि ऐं सॻड़ो छोड़िजे। एतिरो ॿुधी इंसाफ़ जो पुतलो पार्वतीअ जो पुटु मोटी पंहिंजे माता वटि कैलाश पर्वत ते आयो। पार्वतीअ पुछियुसि त पुट, तूं हितां कोड़ो थी वियो हैं, उन्हीअ कोड़ जो पारो तोथां कीअं लथो? इंसाफ़ जे पुतले माता खे मुंड खां वठी पिछाड़ीअ ताईं सारी वार्ता जीअं जो तीअं करे ॿुधाई। पोइ त पार्वतीअ बि अहिड़ो महापौतर विर्त जो पालन कयो। जेको बि सचे भाव, सचे निश्चय सिक श्रद्धा सां मथे महापवित्र विर्त जो पालन कंदो, उन्हीअ जे मन जा सभई मनोरथ महारथ महादेव भोलानाथ पाण पूरा कंदो। हीअ विर्त सभिनी सुखनि जे ॾियण वारो रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे। सभई प्रेम सां भगवान शंकर जी आरती करियो। ओम जय शिव ओंकारा, हर जय शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव, अर्धांगी धारा। ओम जय शिव ओंकारा, ओम हर 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 महादेव, एकानन चतुरानन पंचानन राजे, स्वामी पंचानन राजे। हंसासन गरुड़ासन, हंसासन गरुड़ासन, वृषवाहन साजे। ओम जय शिव ओंकारा, 2 भुज 4 चतुर्भुज, 10 भुज ते सोहे, स्वामी 10 भुज ते सोहे। तीनों रूप निरखता, तीनों रूप निरखता, त्रिभुवन जन मोहे।
चकमंडल चक्र त्रिशूल धरता, स्वामी चक्र त्रिशूल धरता, जग करता दुख हरता, जग करता दुख हरता, जग पालन करता, ओम जय शिव ओंकारा। ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका, स्वामी जानत अविवेका, प्रणवाक्षर ओम मध्य, प्रणवाक्षर ओम मध्य, हे तीनों एका, ओम जय शिव ओंकारा। त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी जो कोई नर गावे, कहत शिवानंद स्वामी, भरत महामुनि स्वामी, सुख संपत्ति पावे, घर लक्ष्मी आवे, सब दुख मिट जावे, ओम जय शिव ओंकारा, ओम जय शिव ओंकारा, प्रभु हर शिव ओंकारा। ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा, ओम जय शिव ओंकारा। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि। मंदारे माला कुलतालकाय, कृपाल माला शशिशेखराय, दिगंबराय च दिगंबराय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री